लाइ कराची में मैदान सजी वियो। पाकिस्तान सुपर लीग जी इफ्तिताही तक़रीब अॼु कराची में थींदी। पहिरियों मैच बाबर आज़म जी कराची किंग्स ऐं दिफ़ाई चैंपियन मोहम्मद रिज़वान जे मुल्तान सुल्तान जे विच में थींदो। ॿई टीमूं शाम 7 वॻे आम्हूं साम्हूं थींदियूं। NCOC जी हिदायतुनि मूजिबि 25% तमाशाईन खे स्टेडियम में दाख़िला जी इजाज़त हूंदी। लाहौर में ॿिए मरहले लाइ फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। पाकिस्तान सुपर लीग लाइ सिक्योरिटी प्लान तरतीब न हुयो। कराची में PSL 7 लाइ 650 अहलकार सिक्योरिटी ते मुक़रर हूंदा। SSU जा 1200 कमांडोस बि सिक्योरिटी जो ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा, जॾहिं त ट्रैफ़िक जा 1500 अहलकार मुक़रर कया वेंदा। मैच जी फ़िज़ाई निगरानी बि कई वेंदी। मैच दौरान सर शाहिद सलमान रोड जो हिकु ट्रैक बंदि रहंदो। शौक़ीननि खे शटल सर्विस ज़रिए पार्किंग खां स्टेडियम में आंदो वेंदो। स्टेडियम में दाख़िल थियण लाइ मैच ॾिसण लाइ ईंदड़नि खे कोरोना वैक्सीनेशन सर्टिफिकेट पेश करणो पवंदो। बदीन में अफ़सोसनाक हादसो। हिक ई ख़ानदान जा 5 ॼणा फ़ौत। यूसुफ शाह बस स्टॉप वटि ट्रक ऐं कार में टक्कर थी पियो। हादसे में तलहार वासी हिक ई ख़ानदान जा 2 औरतुनि समेत 5 ॼणा दम ॾिनो। फ़ौतुनि जा मढ़ इंडस अस्पताल बदीन मुंतक़िल कया विया। पंजाब जा मैदानी ऐं सिंध जा उतरिया इलाक़ा कोहीड़े जे वर चढ़ी विया। मोटरवे M23 ऐं M11 खे मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। मोटरवे पुलिस जे तर्जुमान जो चवणु आहे त लाहौर खां जुड़वावाला ताईं मोटरवे M3, ठोकर नियाज़ बेग खां शेखुपुरा ताईं मोटरवे M2 ऐं लाहौर खां सियालकोट ताईं मोटरवे M11 खे बंदि कयो वियो। ड्राइवरनि खे कोहीड़े में रफ़्तार घटि रखण जी अॻियां वेंदड़ गाॾीअ खां मुनासिब फ़ासिलो रखण जूं बि हिदायतूं कयूं वयूं। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 25 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC पारां वधीक 7,549 नवनि केसनि जी तस्दीक। हक़ानी केसनि जी शरह 11.9% रही। सीता रोड में आपघात कंदड़ डॉक्टर असमत तूर केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार शमन सोलंकी खे अॼु KPK जे शहर स्वाबी मां दादू मुंतक़िल कयो वेंदो। जवाबदार शमन सोलंकी खे दादू जी अदालत में पेश कयो वेंदो। क़ानूनी घुर्जूं पूरियूं थियण ते अदालत जी इजाज़त बैदि पुलिस टीम स्वाबी रवानी थी वेंदी। केची बंदर वेझो सामूंडी हादसे खे 6 ॾींहं गुज़री विया। लांच ॿुॾी बैदि गुम थी वियल 4 मुहाणा हथ न आया। पाक नेवी ईदी जे रज़ाकारनि समेत ज़िले इंतिज़ामिया ऐं मक़ामी मुहाणनि पारां रेस्क्यू जो अमल तेज़ी सां जारी। मुरीद शाख भरिसां ट्रैक्टर ड्राइवर जो लाश हथ। 3 वरियनि जे नादर अली दश्ती जो लाश जेके शुगर मिल्स भरिसां हथ आयो। ॻोठाणनि जे इतला ते पुलिस पहुची ट्रैक्टर ड्राइवर जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तारके अस्पताल ओबावड़ो मुंतक़िल करे छॾियो। वारसनि ख़दशो ॾेखारियो आहे त नादिर खे क़त्ल कयो वियो आहे। फ़ौती जो तालुक़ पंजाब जे इलाइक़े भोंग सां ॿुधायो पियो वञे। श्रीलंका
श्रीलंका जे स्पिनर दिलाराम पेरेरा क्रिकेट खां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो आहे। श्रीलंका क्रिकेट खे लिखियल ख़त में पेरेरा चयो आहे त हू डोमेस्टिक क्रिकेट खेॾणु जारी रखंदो। श्रीलंका क्रिकेट जे इख्तियार जो चवणु आहे त श्रीलंकन क़ौमी टीम जी नुमाइंदगी कंदड़ दिलाराम पेरेरा हर क़िस्म जे बैन अल-अक़वामी क्रिकेट खां रिटायरमेंट जो ऐलान कयो आहे।